अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद मां सिंध टीवी न्यूज़ जे प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु हाज़िर आहियां ताराजड़ ऐं मूंसां गॾु आहे जनाब सिकंदर हुलियो साहब। सिकंदर, अॼु राजधानी टाइम जे जेसिताईं इलेक्शन्स थियनि 11 मई ते तेसिताईं त पाण राजधानी टाइम जो मेरे ख़्याल में आख़िरी प्रोग्राम आहे पंहिंजो। सुभाणे खां पाण इलेक्शन जी नशरियात शुरू कंदासीं बाज़ाब्ता। इलेक्शन जो मौसम आहे ऐं नॉमिनेशन फॉर्म जेके आहिनि उन्हनि जी स्क्रूटनी पई हले। पाण उन्हनि ते बि ज़ाहिर थोरो घणो ॻाल्हाईंदासीं, पर असां ॾिसूं पिया जेको मुल्क में मुख़्तलिफ़ सियासी जमातूं आहिनि उहे तहरुक में अची वियूं आहिनि। सॼे मुल्क में हर तक में असांखे नज़र अचनि पिया उम्मीदवार आहिनि। हाणे उम्मीदवार त सभिनी पार्टियुनि जा उहे मुतहरिक आहिनि, पंहिंजा कार्नर मीटिंग्स बि कनि पिया, ॿियूं शयूं बि आहिनि। पर जेके पार्टियूं आहिनि वॾियूं, उन में मुस्लिम लीग नून जी तव्हां ॾिठो, उन्हनि तमामु वॾो जलसो कयो ऐं उन्हनि पंहिंजी इलेक्शन कैंपेन शुरू कई। मियां नवाज़ शरीफ़, इमरान ख़ान कई, मौलाना फज़ल रहमान वरी हेॾो वॾो जलसो कयो। ॿिया MQM बि ज़ाहिर मुतहरिक आहे। मुल्क जी सभिनी खां वॾी पार्टी जेका असां चऊं था जमहूरी पार्टी, पाकिस्तान पीपल्स पार्टी, उहा अञा ताईं असांखे उन तरीक़े सां मुतहरिक नज़र न आई आहे। ऐं न वरी असांखे का अहिड़ी लीडरशिप नज़र पई अचे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद जे पाए जी, जेका इन क़िस्म जो तहरुक वठे, एॾा वॾा जलसा करे ऐं पार्टी खे हिन इलेक्शन में लीड करे सघे। बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको सरपरस्त आला थी वियो आहे, उहो ओचितो मुल्क खां ॿाहिरि हलियो वियो। पोइ अफ़वाहूं हुयूं तमामु घणियूं, जेके पीपल्स पार्टी जे 5 सालनि वारे हुकूमती दौर में बि उहे अफ़वाहूं हलियूं पिए त को वॾा इख़्तिलाफ़ पैदा थी विया आहिनि सदर आसिफ अली ज़रदारी ऐं फर्ज़नि जे विच में। उनखां पोइ वरी हींअर बि जॾहिं ओचितो बिलावल वियो हलियो त उन वक़्तु वरी साॻियूं अफ़वाहूं त पंहिंजी पुफी सां ऐं वालिद सां कावड़जी वियो आहे, पर ओचितो बिलावल वापसि बि अची वियो ऐं उहे अफ़वाहूं त ख़ैर फ़िलहालु ख़तमु थी वियूं आहिनि। पर हीअ पीपल्स पार्टी बिना लीडरशिप जे, बिना अहिड़ी क़यादत जे कीअं इहा इलेक्शन मुहिम हलाईंदी, इहो अञा ताईं सुवालु मौजूदु आहे। अता ॻाल्हि इहा त जेके बि पार्टियूं ऐं हुक्मरान धुरियूं पावर में रहंदियूं आहिनि ऐं जॾहिं टर्म पूरो कंदियूं आहिनि त इहो नेचुरल आहे त उहो थकिजी वेंदियूं आहिनि, एग्ज़ॉस्शन थींदी आहे। पीपल्स पार्टी ज़ाहिर 5 साल टर्म पूरो कयो ऐं हुननि खे हिन बि पंहिंजे मुखालिफ़नि खे थकाए मारियो ऐं मुखालिफ़नि बि हिननि खे थकाए मारियो। 5 सालनि में 50 दफ़ा डेडलाइंस आयूं ऐं 50 दफ़ा उहे डेडलाइंस हिननि क्रॉस कयूं ऐं आख़िरी वक़्त ताईं हुनजो सिलसिलो हलियो। जेसि तव्हां सही ॻाल्हि कई त 2007 में जेका मोहतरमा जी शहादत थी त वॾो हिकिड़ो पार्टी जे अंदरि ख़ाल हो ऐं उहो अञा ताईं सही माना में फिल नाहे थी सघियो। ज़ाहिर आहे उन्हनि हिकिड़ी मुतबादिल तौर ते बिलावल भुट्टो खे लॉन्च कयो। ज़रदारी साहिबु 5 साल प्रॉक्सी लीडर तौरु पोयां एज़ अ को चेयरमैन रहियो, हुन पार्टी रन कई ऐं कंहिं हद ताईं फरियाल टालपुर साहिबा बि कई ऐं प्लस हुन जा बाक़ी छोटा मोटा जेके प्लेयर्स आहे जेके पार्टी जे अंदरि थोरो घणो इन्फ्लुएंस मखदूम साहिब जो रहियो, जेको बि असांखे बतदरीज घटिजंदे नज़र आयो, ऐं गिलानी साहिब जो रहियो साउथ में जेको सिकंदर। इन ते पाण खे वीडियो लिंक ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनेटर आहिनि डॉक्टर करीम ख्वाजा साहिबु, उहे आहिनि असां वीडियो लिंक ते पहिरीं उन्हनि सां ॻाल्हाए वठो हिन इशू ते। बिल्कुलु, डॉक्टर साहिबु असांजे प्रोग्राम में अॻु बि ईंदो रहियो आहे ऐं हू खुली ॻाल्हाए सघे थो ऐं इहो वधीक मौज़ून हूंदो त डॉक्टर साहिबु उन ते ॻाल्हाए त पोइ पाण तबसरो कयूं। सही। डॉक्टर साहिबु अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। डॉक्टर साहिबु, हाणे इलेक्शन मथे ते अची बीठी आहे। असां ॾिसूं पिया मुख़्तलिफ़ सियासी पार्टियूं उन्हनि पंहिंजी चूंड मुहिम बाज़ाब्ता शुरू करे छॾी आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जंहिं वटि 2007 में हिकिड़ी करिश्माती शख़्सियत हुई मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद जी, उहा हाणे पहिरीं सम्झो इहो पियो त शायदि सदर आसिफ अली ज़रदारी को इलेक्शन कैंपेन हलाईंदो, लीड कंदो, पर हाणे लाहौर हाई कोर्ट जो जेको डिसीजन आयो आहे उनखां पोइ सदर पारां पंहिंजो पार्टी जो को चेयरमैन वारो जेको उहिदो आहे उहो छॾियो वियो। हाणे केरु आख़िर इहा हलाईंदो, छो त सिक्योरिटी थ्रेट्स बि आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जे हवाले सां इहे इतला पहिरीं हुआ त उहो शायदि नाराज़ थी वियो आहे, सिक्योरिटी थ्रेट्स जे करे वियो आहे, उहो वापसि त अची वियो आहे, पर सिक्योरिटी थ्रेट्स पंहिंजी जाइ ते मौजूदु आहिनि। तव्हां छा था सम्झो पीपल्स पार्टी जी जेका चूंड मुहिम हलंदी उनजी क़यादत केरु कंदो ऐं उहा केतिरी असरअंदाज़ थींदी आवाम में? महिरबानी। पीपल्स पार्टी हमेशह चूंड मुहिम हलाई आहे। पीपल्स पार्टी खे इहे तजुर्बा आहिनि त जेका असांखे 4 जनरेशन जा तजुर्बा आहिनि ऐं जेलनि में बि रही करे माण्हुनि असांजी जेका चूंड मुहिम हलियूं आहिनि। त हाणे बिलावल भुट्टो हलाईंदो, हिन में ॿी का राय कोन्हे ऐं सिक्योरिटी थ्रेट्स पंहिंजी जाइ ते आहिनि। तव्हां इहो ॾिसो त ENP अगरि कुझु 100 माण्हुनि जो जलसो करे थी त उते बम ब्लास्ट था थियनि। त माना हिकिड़ो त परसेप्शन पाकिस्तान में इहो डेवलप कयो पियो वञे त जे प्रो तालिबान आहिनि, एंटी तालिबान पार्टीज़, जेके प्रो तालिबान आहिनि उहे जलसा कनि था कंफर्टेबल वे में, कुझु कोन थो थिए। जॾहिं त एंटी तालिबान पार्टीज़ कनि थियूं उते ख़तरा ताईं। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे।
ॿी ॻाल्हि आहे त प्री पोल रिगिंग ऐं हिकिड़े कैंपेन बि स्टार्ट थी वियो आहे त बाबा पीपल्स पार्टी वटि को क़यादत कान्हे। क़यादत बिलावल भुट्टो जी आहे, चेयरपर्सन आहे पार्टी जो, ऐं हू पाण क़यादत कंदो। उनजी ॿ भेणूं आहिनि, बख्तावर भुट्टो ज़रदारी ऐं आसफ़ा भुट्टो ज़रदारी। अदी फरियाल टालपुर आहे, मखतूम अमीन फ़हीम आहे, उन खां पोइ यूसुफ रज़ा गिलानी आहिनि। ॾिसो ॿिए पासे मखतूम अमीन फ़हीम, यूसुफ रज़ा गिलानी ऐं राजा ते बि केसिस शुरू थी विया आहिनि। हाणे छा कोर्ट्स इहो इम्प्रेशन थियूं ॾियनि त छा इहो हिकिड़ो प्री पोल रिगिंग नज़र बि अचे। ठीकु आहे, इहे केसिस अगरि हूंदा बि पर डॉक्टर साहब इहे केसिस त हुकूमती दौर उन वक़्त खां हलनि पिया ऐं NICL में हिकिड़ा सबूत आहिनि त मखतूम अमीन फ़हीम जे अकाउंट में एतिरा पैसा विया, रेंटल पावर में राजा परवेज़ अशरफ साहब ते केस हले पियो। इहो त हाणे निगरान हुकूमत जो या हिन हुकूमत जो कारनामो कोन्हे, इहो त तव्हांजी हुकूमत दौरान इहे मामला सभु शुरू थी चुका हुआ न। इहो परसेप्शन ॾिनो पियो वञे मीडिया जे थ्रू ऐं जेको आहे सो कोर्ट्स जे थ्रू त बाबा जेको नेक्स्ट हुकूमत पीपल्स पार्टी जी कोन हूंदी, आवाम खे मैसेज पियो वञे इहो प्री पोल रिगिंग आहे। इहे केसिस 2 महीननि खां पोइ बि हली सघनि था। असीं नथा चऊं त केसिस ख़तमु कयो, पर इहो जेके 2 परसेप्शन आहिनि, हिकिड़ो प्रो तालिबान एंटी तालिबान, ऐं ॿियो जेको परसेप्शन आहे त जेके असांजा मुख्य माण्हू आहिनि उन ते ऑल ऑफ सडन केसिस स्टार्ट थी विया आहिनि ऐं तव्हां फ्यू डेज़ में ॾिसंदा त असां लाइ प्रॉब्लम्स वधंदियूं। त इहो हिकिड़ो प्री पोल रिगिंग आहे अगेंस्ट पीपल्स पार्टी ऐं इहो परसेप्शन ऐं इहो मैसेज ॾिनो पियो वञे त आहे पीपल्स पार्टी सुभाणे कान ईंदी। पर असां बिल्कुलु तयारु आहियूं, सदाईं असां मार्शल जो मुक़ाबला कया आहिनि ऐं इलेक्शन में विया आहियूं। अच्छा डॉक्टर साहब इहो मुल्क जे अंदरि त हिकिड़ो तासिर तव्हां चओ था बिल्कुलु हिकिड़े लिहाज़ खां ठीकु बि आहे त प्री पोल रिगिंग जे ज़िमरे में अचे थो, पर मुल्क खां ॿाहिरि अमेरिका में हिकिड़ो नओं मैसेज आयो आहे, तव्हां ॿुधो हूंदो पढ़ियो हूंदो आहे। साबिक़ अमरीकी सफ़ीरा रियान सी क्रोकर हुन इहो हिकिड़ो बॉम्ब शेल विधो फिटी कयो आहे पाकिस्तानी सियासत जे मथां, ख़ासि तौर पीपल्स पार्टी जे मथां। हुननि चयो आहे त हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी वटि जेके 125 सीटूं नेशनल असेंबली में 2018-12 ताईं, उन्हनि में हू 40 सीटूं लूज़ कंदा, जंहिंजो मतिलबु आहे तव्हां 85-86 सीटूं खणंदा। त इहो कीअं था सम्झो त तव्हां किथे ईअं त न त पीपल्स पार्टी खे हर तरफ़ खां कार्नर कयो पियो वञे, मुल्क में कोर्ट्स ऐं पॉलिटिकल माहौल ऐं तालिबानाइज़ेशन ऊपर खां वरी मथां अचे, अमेरिकन साबिक़ सफ़ीर जो अहिड़ो बयानु, त इहो कीअं इन तनाज़ुर में तव्हां सम्झो पिया त पीपल्स पार्टी कार्नर थी रही आहे? ॾिसो, कॉर्नर पीपल्स पार्टी कॾहिं कोन ठही आहे। असांजा वेस्ट सां सुठा तालुकात रहिया आहिनि, अमेरिकन सां बि सुठा रहिया आहिनि, नेबरिंग कंट्री सां बि सुठा रहिया आहिनि। उहो हुनजो पंहिंजो हिकिड़ो ज़ाती आहे, को स्टेट डिपार्टमेंट जी स्टेटमेंट कान आई आहे। पर जेको तव्हांखे हिकिड़ो तव्हांखे यादि ॾियारियां त 71 वारी इलेक्शन में जॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद बीठो हो, तॾहिं बि अमेरिका जी जेका प्रिडिक्शन इहा हुई त भुट्टो साहिबु 20-30 सीटूं खटंदो, ऑन रिकॉर्ड आहे। पर भुट्टो साहिबु जेको आहे सो खटी आयो। त हाणे अहिड़े तरह सां प्रिडिक्शन आई डोंट थिंक सो को अफेक्ट कंदियूं। हर मुंहिंजी पर्सनल राय आहे, हीअं त कान्हे जो हुते जॉन कैरी ॾिनो आहे या किल्टन ॾिनो आहे। पर हू डॉक्टर साहब ॿियो बि ख़्यालु आहे स्टेट डिपार्टमेंट में अमेरिकन जो इहो आहे त हू जेको हाणे 2014 में विड्रॉल पिया कनि अफ़गानिस्तान मां, हुनखे हिकिड़ो सेफ पैसेज घुरिजे, त उन में जेके राइट विंग जूं पार्टीज़ आहिनि, मसलन मियां साहब या इमरान ख़ान, जेके तालिबान सां बहितर पेशरफ़्त करे सघनि था, ॻाल्हाए सघनि था, त हुननि खे वधीक सूटेबल उहे पिया लॻनि। त इहा केसि ताईं तव्हां सम्झो था इहा ॻाल्हि इहा बहितर आहे या पीपल्स पार्टी अॼु बि रिलेवेंट आहे अमेरिकन्स लाइ इन विड्रॉल में या नेक्स्ट स्ट्रेटजी में? पीपल्स पार्टी जो वाज़े मौक़ो आहे त असां प्रो फंडामेंटलिस्ट ऐं प्रो एक्सट्रीमिस्ट पार्टी कोन आहियूं। अमेरिकन्स ऐं वेस्टर्न्स जो बि इहो ई ख़्यालु आहे त उहे पार्टीज़ जेके प्रो तालिबान आहिनि, मसलन इमरान ख़ान या नवाज़ शरीफ़ जेको टिल्ट आहे उनजो बि तालिबान पासे आहे, त उहो त ख़तरनाक अमेरिकन्स जे लाइ या वेस्टर्न कंट्रीज़ जे लाइ या ख़ुदि असांजे माशरे जे लाइ ख़तरनाक साबित थींदियूं। हाणे इहे गैम्बल कंदा जेकॾहिं सुभाणे इहे ई जेके सो एक्सट्रीमिस्ट फंडामेंटलिस्ट वरी ज़िंदा थी वेंदा, पोइ हुन एशस मां जेके हुननि तबाह थियूं आहिनि ऐं पोइ उहो तोड़ फोड़ कंदा, त एकेडमिक वाइज़ अगरि ॾिसिजे त अमेरिकन्स या वेस्टर्न जे लाइ इहा सोच सही कान्हे। पहिरीं बि हुननि अहिड़ी तरह जी सोच रखी हुई ऐं जेको आहे सो जॾहिं 89 में असांजी हुकूमत आई, पोइ वरी हुननि प्रमोट कयो इन राइट विंगर्स खे ऐं फंडामेंटलिस्ट खे, ऐं उहो ॻिची में पिया हुननि जी तालिबान जी सूरत में, अलक़ाइदा जी सूरत में निकिता। त मुंहिंजो ख़्यालु आहे त आई डिसएग्री, उहा मुंहिंजी पर्सनल राय आहे। ऐं इलेक्शन में हिन अहिड़े तरह जी प्रिडिक्शन ॿियूं बि ईंदियूं, पर असां जेको सो वेरी मच ऑप्टिमिस्ट आहियूं ऐं वी बिलीव कि पाकिस्तान जो अवाम ऐं सिंध जो अवाम असांखे वोट ॾींदो। डॉक्टर साहब हाणे तव्हां चओ अमेरिकन उहे लाइक था कनि उहे जेके एंटी तालिबान एलिमेंट्स आहिनि, जेके उनजे ख़िलाफ़ु ज़ाहिर आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत 5 साल रही ऐं उन्हनि कॾहिं बि इन्हनि दहशतगर्दनि ऐं इंतिहा पसंदनि जी आॾो आण न मञी। पर असां
इन खे कीअं ॾिसूं, इन सॼे मामले खे? तव्हां 5 साल मुल्क में एॾो वॾो तवानाई जो बहिरान हो, लोड शेडिंग हुई, सभु कुझु हो, उन जे बावजूदि 5 साल तव्हां ख़ामोश रहिया। बिल्कुलु आख़िरी ॾींहंनि में अची तव्हां पाक ईरान गैस पाइपलाइन जो मुआदो फाइनल कयो। छा अमेरिकन उन ते ख़ुशि हूंदा ऐं अॼु बि तव्हांखे सपोर्ट कंदा उहे? बिल्कुलु सपोर्ट कंदा, इन करे हुनजी मजबूरी आहे। इहो तव्हां इन कॉन्टेक्स्ट में ॾिसो कि हू उतां विड्रॉ पिया कनि। असां आख़िर में असां इन करे कयोसीं, तव्हां इहो यादि कयो त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे इन करे लाथो वियो। हिकिड़ो रीज़न इहो त हुन एटॉमिक रीप्रोसेसिंग प्लांट ऐं टेक्नोलॉजी पाकिस्तान में आणे पियो, हिकिड़ो इहो रीज़न हो। पर जॾहिं अफ़गानिस्तान में रशा अची वई त ऐं हिते ज़ियाउलक अची वियो त उन्हनि जेको सो ओवरलुक करे छॾियो पाकिस्तान जे एटॉमिक प्लांट खे। हीउ जेको प्रोजेक्ट आहे 1 साल जो आहे, इंशाल्लाह असां खटी ईंदासीं। असां न बि खटियासीं त पाकिस्तान जे रियासत खे इहो पाइपलाइन मिलंदी, छा जो 1 साल जो प्रोजेक्ट आहे। 1 साल में इहो ठही वेंदो ऐं हुनखे ओवरलुक करिणो पवंदो अमेरिकन्स खे। इन करे ओवरलुक करिणो पवंदो जो हुननि खे अफ़गानिस्तान में पाकिस्तान जी ज़रूरत आहे। त आई डोंट थिंक सो कि हू जेको हरू भरू को ऑब्स्टिकल विझंदा। ऐं इहो पीपल्स पार्टी जो तोहफ़ो आहे। जहिड़े नमूने स्टील मिल तोहफ़ो हो, जहिड़े नमूने ॿिया जेके प्रोजेक्ट्स जेके ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं बेनज़ीर भुट्टो पाकिस्तान खे ॾिना, इहो बि हिकिड़ो आसिफ़ ज़रदारी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो तोहफ़ो आहे पाकिस्तान जे लाइ। डॉक्टर साहब, सिंध में तव्हां तमामु घणा इलेक्टेबल्स आंदा आहिनि पार्टी में। महर चऊं, शिराज़ी चऊं, ख़ालिद लुंड चऊं, मज़ारी चऊं, उहे सभु आया आहिनि। पर ॿिए पासे तव्हांजी 5 सालनि जी कारकर्दगी बि आहे। हिकिड़ो वॾो इताद थियल आहे तव्हांजे ख़िलाफ़ु। मुस्लिम लीग फंक्शनल उनखे लीड पई करे। ओवरऑल सिंध में पार्टी जी जेका 5 सालनि जी हुकूमती कारकर्दगी ऐं उनखां पोइ जेके आवाम सां जेके रवैया रहिया आहिनि, मजमूई जेके पॉलिसियूं आहिनि, गैस जी खोट आहे, बिजली जी खोट आहे, पेट्रोल जूं क़ीमतूं वधियूं आहिनि, महांगाई चोट चढ़ी वई आहे, इहे सभु इशूज़ हाणे जेको तव्हां वञो पिया हाणे इलेक्शन में मुख़्तलिफ़ तबक़नि में, किथे किथे इतला त इहे बि आहिनि त उते बाक़ाइदे माण्हुनि अहिड़ा बैनर प्ले कार्ड खणी इस्तक़बाल कयो आहे उम्मीदवारनि जो उन्हनि उनखे सुञाणण खां बि इनकार करे छॾियो आहे। त हिकिड़ो त इलेक्शन कैंपेन में मुश्किलातूं कहिड़ियूं आहिनि? ॿियो पोज़ीशन कीअं था सम्झो हिननि चूंडुनि में पीपल्स पार्टी पंहिंजी पुराणी पोज़ीशन बहाल रखी सघंदी? इंशाल्लाह पुराणी पोज़ीशन बहाल रहंदी। जेके असांजा मुख़ालिफ़ दोस्त आहिनि, इहे सदाईं 88 खां वठी हिन वक़्तु ताईं उन्हनि सदाईं एंटी पीपल्स पार्टी इलेक्शन विढ़ियो आहे। फंक्शनल लीग या NPP या अलिफ बे जीम। त उन लाइ असांखे को प्रॉब्लम कोन्हे। अॼु न्यूज़ पेपर्स में उनजी लिस्ट आई आहे। 12 या 13 हल्के में जेको फंक्शनल लीग्स वारा जेके इलेक्शन विढ़नि था, ॿियनि खे सपोर्ट पिया कनि। हिकिड़ो सिंबल कान्हे, मुख़्तलिफ़ सिंबल्स तहत विढ़नि पिया। नंबर 1 ॻाल्हि। नंबर 2 ॻाल्हि, उहो प्रो पीपल पार्टी कान्हे। हिननि जो जेको नारो शुरू खां वठी इहो रहियो आहे त असां ऑल्टरनेट पीपल्स पार्टी खां ॾियूं, पर हुननि वटि को प्रोग्राम कोन्हे सिंध जे माण्हुनि जे लाइ। छड़ो जेको सो इहे अख़बारी ख़बरूं कि ॿिटो निज़ाम, वरी अख़बारी ख़बरूं त ॿेठ विकाइजी विया, अहिड़े तरह जा स्लोगन्स आहिनि। माण्हुनि जे लाइ को प्रोग्राम कोन्हे। ऐं उन्हनि जेको आहे इहे सभिनी NPP हुजे, मुस्लिम लीग फंक्शन हुजे, इहे असां सां गॾु पर्क्स ऐं प्रिविलेज जा मज़ा वरिता आहिनि। देवर इन द गवर्नमेंट। हाणे कहिड़े आख़िरी 3 महीननि खां पोइ अगरि उहे छॾे विया आहिनि ऐं एंटी पीपल्स पार्टी वञी इतिहाद था कनि, को फ़र्क़ु कोन थो पए। सदाईं हुननि विढ़ियो आहे, मोस्ट वेलकम, भले विढ़नि। ऐं बाक़ी जेको आहे असां कारकर्दगी असांजी कई आहे। 1,65,000 माण्हुनि खे रोज़गार ॾिनो आहे। ऐं जेको आहे असां माण्हुनि खे तयारु कयो आहे हुनर जे हिसाब सां। मायुनि खे असां पैसा ॾिना आहिनि ऐं ॿियूं शयूं असां अहिड़ियूं कयूं आहिनि। जेके बि कॉन्ट्रेक्ट जा एम्प्लॉई आहिनि उन्हनि खे असां जेको रेगुलाइज़ कयो आहे। डॉक्टर साहब, उहो त आहे तव्हांजी कारकर्दगी पंहिंजी जाइ ते, पर हीउ जेको तव्हांजो पार्टी जे अंदरि हिन वक़्तु रिपोर्ट थिए पियो त बहिरान आहे। मसलन बिलावल भुट्टो ज़रदारी जे बारे में मुतज़ाद इतला त वियो आहे हितां दुबई ऐं लंडन ऐं कुझु शायदि नाराज़ आहे। ऐं हू अञा टीनेज मां हाणे शायदि टीनेजर न आहे रहियो, 25 सालनि जो जवान पियो थिए। ऐं उन खां पोइ वरी राति उनजी तमामु हिकिड़ी गैर मुतवक़ या हिकिड़े लिहाज़ खां तव्हांजे लाइ मुतवक़ वरी वापसी आहे हिते पाकिस्तान में, लाड़काने में। त उहो कीअं पिया भायो त इहो वाक़ई पार्टी जे अंदरि बहिरान आहे? उहो जे बहिरान आहे त उहो लीड केरु कंदो पार्टी खे सेंट्रल लेवल ते, सॼे मुल्क में इंक्लूडिंग सिंध? साईं ॾिसो, ॻाल्हि ॿुधो, जॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जेल में हो तॾहिं नुसरत भुट्टो पार्टी संभाले वेठी हुई। अख़बारनि में उन वक़्तु ख़बर इहा हुई त नुसरत भुट्टो ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो किन मसइलनि ते इख़्तिलाफ़ात थी विया आहिनि, ही थी विया आहिनि, हू थी विया आहिनि। ॻाल्हि वक़्तु साबित कयो त अहिड़ी ॻाल्हि कान्हे। बेनज़ीर साहिबा जॾहिं संभालियो त अहिड़े तरह जा इख़्तिलाफ़ात थिया त नुसरत भुट्टो पेरिस वेठी हुई, बेगम साहिबा, ऐं बीबी साहिबा शहीद हिते वेठी हुई। त अहिड़े तरह जी ॻाल्हियूं हलियूं आहिनि। त पीपल्स पार्टी जी तारीख़ इन इख़्तिलाफ़ात कॉन्ट्रडिक्शन सां भरी पई आहे। पर एट द एंड ऑफ द डे ॻाल्हि इहा ई साबित थी कि असां में इतिहाद आहे, एकता आहे। ऐं असां इलेक्शन कैंपेन में बिलावल भुट्टो जी क़यादत में ऐं जेको आहे सो ॿिया असांजा सीनियर रहनुमा आहिनि, उन जी क़यादत में असीं इलेक्शन। न, पर डॉक्टर साहब, जीअं हाणे बिलावल साहब जो रोल हुजे एज़ अ पार्टी चेयर,
चेयरमैन ऐं हाणे त थी वियो आहे उन्हनि जो सरप्रस्त आला त जेको पार्टीअ जे अंदरि फ़ैसिला साज़ी जो अमल आहे, मसलन टिकटुनि जी विरासत आहे, जेके पार्टीअ जे अंदरि वर्करनि जन रिज़नमेंटी जेके इख़्तिलाफ़ आहिनि, एहतजाज पिया थियनि, त तव्हां नथा सम्झो त हिन सॼे प्रोसेस जो बिलावल साहिब खे बि हिसो हुजणु घुरिजे या उहो हुन आउटसोर्स करे छॾियो आहे, जीअं नज़र पियो अचे त फरियाल साहिब आहे ऐं हेठी लेवल ते काइम अली शाह ऐं बाक़ी बोर्ड पई करे, त हिकिड़े एज़ अ पार्टी चेयरमैन त हुनजी मौजूदगी तव्हां नथा सम्झो त तमामु ज़रूरी आहे ऐं जेका माण्हुनि तमामु वॾे पैमाने ते मिस कई आहे? सर ॾिसो, असां वटि जेको इलेक्शन प्रोसेस 1 साल पहिरीं शुरू थियो, पहिरीं असां जेको आहे सो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट जेके सॼे पाकिस्तान में आहिनि पीपल्स पार्टी जा ज़िले तंज़ीमनि खां असां नाला वरिता हुआ, उनखां पोइ असां टिकट्स लाइ चयोसीं अप्लाई कयो, पोइ सूबे जे सतह ते ऐं मर्कज़ी सतह ते बोर्ड्स ठहिया, त इहो कंसल्टेशन प्रोसेस 1 साल खां पियो हले ऐं जेको सो कंसेंसस ऑफ द कैंडिडेट लाइ कंसल्टेशन प्रोसेस इहो सेम बेनज़ीर साहिबा बि कयो हो 2007 खां पहिरीं वारी इलेक्शन में, 2006 खां शुरू कयो लंडन में, इहो सेम प्रोसेस प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी जॾहिं उहो को चेयरपर्सन हो इहो 1 साल पहिरीं कयो, त असांजो कंसल्टेशन प्रोसेस आहे, अहिड़ी ॻाल्हि कान्हे रातो राति फ़ैसिला कोन थिया आहिनि, हीअ तमामु थरो थिंकिंग खां पोइ, ब्रेन स्टॉर्मिंग खां पोइ, 1 साल खां महिनत खां पोइ इहे फ़ैसिला थिया आहिनि। जॾहिं भुट्टो साहिबु ॾींदो हो टिकटूं 77 में या 71 में या बीबी साहिबा शहीद टिकटूं जॾहिं ॾिनियूं तॾहिं बि अहिड़े तरह जा माहौल थींदा आहिनि इलेक्शंस में, के ईंदा आहिनि, के नाराज़ थींदा आहिनि, के वेंदा आहिनि, त हाणे उहो त इहो हिकिड़ो नेचुरल फिनोमिना आहे ऐं सम्झां थो इहो फिनोमिना कमिंग 10-15 डेज़ में सेटल थी वेंदो ऐं असां यूनिटी जे तहत इलेक्शन में वेंदासीं बिलावल साहिब जी क़यादत। डॉक्टर साहब तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो आयो असां वटि। नाज़रीन, डॉक्टर करीम ख्वाजा साहिब सां असां ॻाल्हि ॿोल कई, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेका ईंदड़ इलेक्शन आहे उनमें जेका उन्हनि जी चूंड मुंहुं मलनी आहे, मुख़्तलिफ़ जेके डिसीजन्स आहिनि उहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके मुख़्तलिफ़ अफ़वाहूं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जे हवाले सां पे हलियूं, उन्हनि सभिनी इशूज़ खे असां कवर करण जी कोशिशि कई। टाइम थियो आहे ब्रेक जो, ब्रेक ते हलूं था, ब्रेक खां वापसि अची वरी सिकंदर ऐं असां गॾिजी इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में जेका पोज़ीशन आहे इलेक्शन जी, इस्लामाबाद में गुज़िरियल इलेक्शन में छा थियो ऐं रावलपिंडी में छा थियो, छा पोज़ीशन हुई ऐं हाणे छा पियो नज़र अचे, कहिड़ा वॾा मुक़ाबिला मुतवक़ी आहिनि, उन ते डिस्कस कंदासूं। असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, प्रोग्राम में ॿीहर भलीकार। सिकंदर, हाणे राजधानी टाइम वारे हिन बैकड्राप सां प्रोग्राम पंहिंजो हीअ आख़िरी आहे, सुभाणे खां इलेक्शन वारो इंशाल्लाह शुरू कंदासूं, पर अॼु प्रोग्राम त पंहिंजो इलेक्शन रिलेटेड ई आहे। हाणे डॉक्टर करीम ख्वाजा साहिब जेके ॻाल्हियूं कयूं, ज़ाहिर आहे करिश्माती शख़्सियत जेका सॼी पार्टी खे गॾु खणी हले, उहा मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद खां पोइ ॿी का अहिड़ी नज़र कोन पई। सदर आसिफ अली ज़रदारी हुयो जंहिं लीड कयो मोहतरमा जी शहादत खां पोइ, तव्हां ॾिठो नएं देरे में, पोइ वाने सदर मां वेही कंदो रहियो, मोहतरमा जी वरसी हुजे, शहीद भुट्टे जी वरसी हुजे, उन ते बि ज़रदारी साहिब जी मेन स्पीच उन्हनि जी थींदी हुई ऐं लॻो ईअं पियो जहिड़ो कर पीपल्स पार्टी हाणे अॻियां उहो पियो वठी हले। हाणे जेको लाहौर हाई कोर्ट वारो डिसीजन आयो उन खां पोइ हाणे इहो त बाब थी वियो बंदि। बिलावल भुट्टो उन हिकिड़ी स्पीच कई मोहतरमा जी आख़िरी वरसी ते, पर उन खां पोइ इहे बिल्कुलु थ्रेट हूंदा, पार्टी बि चवे पई, इंटीरियर मिनिस्ट्री बि चयो, ऐं ईअं मुमकिन कोन हूंदो त उहे के वॾा जलसा वञी करे अवामी मेड़नि खे ख़िताब करे, जेको पाण खे अॻु में ॿुधण में आयो किथे टेलीफोनिक ख़िताब हूंदो, किथे वीडियो ख़िताब हूंदो, पर उहो मूवमेंट ईअं ठाहे जीअं मोहतरमा सॼी आवाम खे गॾु खणी मुमकिन त कोन। डॉक्टर साहिबु ॾाढो पॉज़िटिविस्ट सोच जो मालिक आहे, हुनखे ॻाल्हियूं कयूं पंहिंजी जाइ ते, पर रियलिटी इहा आहे त मोहतरमा खां पोइ क़यादत जो ख़्यालु रहियो आहे। ज़रदारी साहिबु बेसिकली आहे पब्लिक जो माण्हू घटि, हू ड्राइंग रूम जो वधीक माण्हू आहे, जोड़ तोड़ जो मोहतरमा जे दौर में बि उनजी जोड़ तोड़ हूंदी, पूरी लाइफ प्रोफाइल तव्हां ॾिसो ऐं हिन वक़्तु बि हाणे हुनजे जोड़ तोड़ ते एॾा प्रेशर अची विया आहिनि, मसइला लाहौर हाई कोर्ट जे हिन मामले खां पोइ, ॿिनि उहिदनि वारे वाक़े खां पोइ सदर साहिबु ख़ामोशी सां उहो मामिलो बि करे छॾियो। बिलावल साहिब जो जेको मूं डॉक्टर साहिब खां बि सुवाल पुछियो ऐं तव्हां बि मुराद उहा ॻाल्हि कई त जेको बिलावल साहिब एज़ अ पार्टी चेयरमैन रोल हुजणु घुरिजे ऐं इलेक्शन जे प्रोसेस खे फाइनलाइज़ करण जो, उहो तमामु घटि नज़र आयो ऐं बदकिस्मती इहा आहे उन खां पोइ हाणे जॾहिं आया आहिनि त ज़ाहिर आहे येस उनजो हिकिड़ो बिलावल जो हिकिड़ो कैरिज़मा ज़रूरु आहे, पीपल्स पार्टी वर्कर खे मुतासिर करे थो, लीडर खे करे थो ऐं सभु माण्हू मोहतरमा जी झलक ॾिसंदा, के माण्हू ज़ुल्फ़िकार भुट्टो ई ॾिसंदा, ज़रदारी साहिब जो पुटु बि आहे, त इहे सभु शयूं पंहिंजा त यंग आहे, डायनेमिक आहे, उहो पंहिंजी जाइ ते। हाणे इहो ख़बर पवंदी 4 तारीख़ ते, पोएं हफ़्ते बि असीं प्रोग्राम कयोसीं, आम इतला त बिलावल साहिबु वियो कोन ईंदा, असीं बि एंड इहा कईसीं लास्ट हफ़्ते जेका थर्सडे ते ॻाल्हि थी त बिलावल साहिबु 4 अप्रैल ते ज़रूरु ईंदो
ऐं जीअं जीअं ही पार्टियुनि जा डिवीजनल लेवल वारा मामला हल थी वेंदा हिकु प्रोविंशियल लेवल ते स्ट्रेटजी अची वेंदी जलसा हूंदा उहे 4-5 मुल्क में लीड कंदो जीअं मोहतरमा 2007 जे आख़िरी हफ़्ते में पंहिंजी शहादत खां अॻु कयो आख़िरी पिंडी में जलसे में ख़िताब कयो त अहिड़े क़िस्म जी सूरत हाल ठहंदी पर हाणे इवन बिलावल साहब जे लाइ बि हाणे ॾिसो उहो बिल्कुलु पैराशूट मां ईंदो मसलन अॼु पेशावर वेंदो त अनवर सैफला उनजी टीम सां उनजी का अंडरस्टैंडिंग में बि मुलाक़ातूं हुजनि पर उहा जेका पॉलिटिकल ग्रिप हूंदी आहे न हूंदी जॾहिं हू वेंदो होॾां बलोचिस्तान में त उते कहाणी बि लॻी पई आहे जेको रैसानी ते हिननि सॼी वर्किंग कई उनखां पोइ लश्करी बोॾां हलियो वियो उनखां पोइ हीउ जेको गवर्नर मक़सीद पर मीर सादिक पुराणो जो कारकुन आहे पर पंहिंजी जाइ ते पर उहा जेका हिकिड़ी थींदी आहे रेपो इंट्रैक्शन ईअं तव्हां ॾिसो त पंजाब जे अंदरि बि त पंजाब खे हिननि पार्टी जे हिसाब सां ॿिनि हिसनि में डिवाइड कयो हिकिड़ो सेंट्रल ऐं नॉर्थ हिकिड़ो साउथ पंजाब उते गीलानी साहब हुनजे फर्ज़ंदनि सां हुनजी काफ़ी अलॻि अंडरस्टैंडिंग आहे भट्टू साहब बि ईवान सदर जो मुस्तक़िल रहियो आहे महिमान त इवनिंग्स में ऐं आम ज़िंदगी में हूंदियूं पर जेको बाक़ी कारकुन लॾो आहे जेके MLA ते जेके MP ते या जेके पार्टीअ जे अंदरि मैटर था कनि माण्हू उन्हनि जे अंदरि अंडरस्टैंडिंग जो बहरान यकीनन आहे उहो बहरान तव्हां ईअं महसूसु करे सघो था त सिंध जे अंदरि जेतिरी बि लीडरशिप आहे पीपल्स पार्टी टॉप लेवल ते बिलावल साहब जो डायरेक्ट इंट्रैक्शन कंहिंसां कोन्हे को ऐं इहो हुजणु घुरिजे ऐं ज़ाहिर आहे उनजे लाइ एक्सपेक्टेशन इहा हाणे न हुजण जे पुठियां रीज़न्स आहिनि हिकिड़ो मेजर रीज़न सिक्योरिटी आहे उनमें ज़रदारी साहब बिलावल साहब या उन पीपल्स पार्टी जा जेके बि साहिबान आहिनि उनजी इहा ॻाल्हि त बिल्कुलु ठीकु आहे त मोहतरमा जी शहादत थी असीं न बचाए सघियासीं इन करे नथा चाहियूं त वधीक शहादतूं थियनि ऐं वधीक को सिक्योरिटी लॉस थिए इहा ॻाल्हि त बिल्कुलु ठीकु आहे पर हाणे उन जे बावजूदि हुननि खे इलेक्शन त वेहणी आहे इहे ख़तरा त हमेशह रहिया आहिनि ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी ज़िंदगी में ख़तरो जॾहिं 77 खां पोइ 79 ताईं चलो हाणे बसि ढिघो थी वेंदो पर इहे सभु शयूं पंहिंजी जाइ ते आहिनि पाण वरी अचूं जेकॾहिं ज़ाहिर सिंध में वेठल जेके असांजा नाज़रीन आहिनि उहे ॿुधणु चाहींदा ॾिसणु बि चाहींदा त इस्लामाबाद ऐं रावलपिंडी जेके ट्विन सिटीज़ आहिनि उते जी इलेक्शन जी सियासत कीअं आहे उते छा थी सघे थो उनजो तव्हांखे बसि हिकिड़ो सिंपल ॿुधण ॾिसंदड़नि जे लाइ हिकिड़ो आहे हिकु लाइनर त पिंडी डिवीजन में पोएं दफ़े 2008 में मोहतरमा जी शहादत जे बावजूदि हिकिड़ी सीट खटियो राजा परवेज़ अशरफ ट्विन सिटीज़ में इस्लामाबाद ऐं जंहिं जाइ ते मोहतरमा जी शहादत थी लियाकत बाग वारी सीट उहा बि हाराए विया तव्हां हिन में अंदाज़ो करे सघो था इस्लामाबाद जूं 2 सीट्स हुयूं हिकिड़ी अर्बन जी रूरल सीट उहे बि हाराए हुई पीपल्स पार्टी पर 9 मां पीपल्स पार्टी हिकिड़ी सीट खटी सघी पर हिन दफ़े पीपल्स पार्टी जी पोज़ीशन हिते काफ़ी बहितर आहे छो जो ट्रायंगुलर मुक़ाबला आहिनि हिते हाणे पीपल्स पार्टी बि आहे PMLAN बि आहे ऐं PTI बि आहे ऐं होॾां शेख रशीद ऐं PTI कुझु इंडिपेंडेंस आहिनि हाणे मर्ज थींदा इंडिपेंडेंस कुझु इस्लामाबाद ते ॻाल्हायूं पाण इस्लामाबाद ॾिसो न हाणे NA48 जेको इस्लामाबाद 1 आहे उते मुस्लिम लीग नून जो अंजुम अकील कामयाबु थियो गुज़िरियल इलेक्शन में उनजे मुक़ाबले में सैयद इसरार शाह जेको हाणे PTI में हलियो आहे जेको तव्हांखे यादि हूंदो F8 वारे धमाके में हाणे होॾां वियो आहे ऐं होॾां रिज़वान सादिक बि हो PMLQ जो हुन इलेक्शन में पर हाणे हिन भेरे नज़र ईंदो जो फैसल सखी भट्ट हितां उम्मीदवार आहे मुस्तफ़ा नवाज़ त 49 ते 48 ते फैसल सखी भट्ट आहे ऐं होॾां अंजुम अकील जे ते मुख़्तलिफ़ पुलिस फाउंडेशन वारो केस भलियो ऐं लैंड ग्रेब हाणे थोरो फैसल सखी भट्ट जे बारे में मां तव्हांखे करणु चाहियो फैसल सखी भट्ट रहियो आहे तमामु फ्रंट मैन रहियो आहे गिलानी फैमिली जो ऐं इस्लामाबाद में CDA वर्चुअली हुनजे हथ में रही आहे तव्हांखे ख़बर आहे त इलेक्शन जी मैनिपुलेशन जेका आहे उहा इलेक्शन खां अधु 2 ॾींहं या अधु महीनो या अधु 6 महीना अॻु न थींदी आहे पर पूरो अरसे दौरान थींदी रहंदी फैसल सखी भट्ट तमामु वॾो हिते कमु बि कयो आहे जेको पंहिंजी कोशिशि कई आहे उन्हनि ते इल्ज़ाम बि आहिनि उन करप्शन जा स्कैंडल्स पंहिंजी जाइ ते आहिनि पर हिन दफ़े पीपल्स पार्टी कैंडिडेट जेके आहिनि फैसल सखी भट्ट होॾां वरी सीट ते ऐं हेॾां मुस्तफ़ा नवाज़ खोखर जेके लॉन्च कया अथऊं उहे तगड़ा कैंडिडेट आहिनि फैसल सखी आहे अंजुम अकील आहे पर उनमें तव्हां ॾिसो टियों कैंडिडेट जेका आहिनि पियो थियो तहरीक इंसाफ़ जो मुंहिंजे ख़्याल में एॾो वॾो रोल कोन हूंदो हिन तक में हिते परवेज़ मुशर्रफ बि इंट्रस्टेड आहे पर मियां असलम जेको जमात इस्लामी जेको 2002 में थियो उनजो जेको पूरा 5 साल उन ते कमु कयो आहे जेको हुनजो स्टाइल आहे हिन भेरे मज़बूत कैंडिडेट हिन तक में नज़र अचे थो मूं अर्ज़ु कयो त हीअ हाणे ट्रायंगुलर फाइट थी हुई टितरफ़ी हेॾा नवाज़ लीग जो वोट अञा उन तरह सां टुटो कोन्हे को बल्कि अञा ताईं इंटैक्ट आहे पीपल्स पार्टी हिते वोट केतिरो इंक्रीज़ कंदी छो जो हेॾां जेको चेयरमैन सेनेट हुयो पोइ दफ़े हाराए वियो हीउ पंहिंजो ॿिए तक ते पर उहो वोट रिफ्लेक्ट कंदो आहे कंहिं न कंहिं जा हिक ॿिए कोलेबोरेशन थींदी आहे त उन हवाले सां हीअ सॼी पीपल्स पार्टी जी टीम पंहिंजी आहे पर हीअ जेको तव्हां मियां असलम जी PTI जी ॻाल्हि कई उन में हाणे ॾिसूं त PTI मियां असलम जो जेको सीट एडजस्टमेंट थिए थी जे उहा थिए थी त पोइ हिते वॾो सेटबैक हूंदो मियां असलम
मोस्ट लाइकली ॿिन्ही उमेदवारनि खे शायदि टफ टाइम ॾी मथे न मूंखे जेको हाणे हिन वक़्त ताईं असां ॾिठो आहे मुख़्तलिफ़ उमेदवारनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे हिते अवामी सर्वे जेके साम्हूं आया आहिनि लॻे इहो थो त इस्लामाबाद जूं ॿई सीटूं नून लीग लूज़ कंदी पाणे उहे जमात इहो इंप्रेशन ठीकु आहे छो जो नून लीग खे जेके अंजुम अकील ऐं ॿियो जेको बंदो हुयो तारिक फज़ल चौधरी इन्हनि ॿिन्ही खे हिकिड़ो तमामु इहे ॿई गैर मारूफ़ ऐं नामालूम माण्हू रहिया आहिनि इस्लामाबाद जी सियासत जा इहो मुस्लिम लीग नून खे 2007 में मोहतरमा शहादत खां पोइ जेको 2008 इलेक्शन में हिकिड़ो तमामु वॾो जेको स्विंग वोट जो फ़ाइदो थियो छो जो पंजाब जे अंदरि स्पेशली रावलपिंडी में सेंट्रल पंजाब माण्हुनि इहो सम्झो हाणे मोहतरमा त वई शहीद थी हाणे लीडरशिप जो बहरान आहे पोइ मियां साहब जे अहिड़नि माण्हुनि खे वोट मिलिया जिन जे बारे में इहे चई सघिजे थो यूसी नाज़मी तालिक नाज़मी पोज़ीशन ॾेई पर उहे थिया त हीअ जेके ॿई माण्हू इस्लामाबाद जा त हिन दफ़े उन्हनि जी परफॉर्मेंस बि ठीकु न रही आहे इन्हनि ॿिन्ही माण्हुनि जो 5 सालनि में असां पाण ॾिठो तव्हां बि ॾिठो त सॼो टाइम लॻंदो हो चौधरी निसार जी अॻियां पोयां लेफ्ट राइट करण में ऐं ॿियो इहो त हुननि जेको आहे हालांकि ॿई तमामु वॾा पैसे वारा माण्हू आहिनि हिन ते वॾा इल्ज़ाम बि रहिया गबन बि रहिया पर हिननि जा केस हलिया कोन पीपल्स पार्टी वारनि जे माण्हुनि जे तरह वांगुरु त उहो आहे त हिननि जे लाइ नून लीग जे लाइ ही ॿई सीटूं तमामु टफ आहिनि छो जो पोएं दफ़े बि तमामु घटि मार्जिन ते नून लीग खटियूं न ॾिसो हाणे अंजुम अकील त 61,000 वोट खयां हुआ बाक़ी इसरार शाह खे 26,000 मिलिया उनखे 10,000 क्यू खे त उहे त मिलायूं त अधो जो फ़र्क़ु हो हिन सीट ते जेका सीट आहे NA49 जेके जंहिंमें इस्लामाबाद जी बहराड़ी लॻे थी उते टफ मुक़ाबिलो जेको नयर हुसैन बुखारी साहब 700 750 वोटनि ते हारायो हो ऐं उन में वरी ॿी अजीब ॻाल्हि जेका आहे उहा इहा आहे त उते मुस्तफ़ा नवाज़ खोखर टियों उम्मीदवार हो क्यू जो ऐं हुन 34,000 वोट कया यानी कि तारिक फज़ल कया 45,400 नैयर बुखारी कया 44,700 ऐं मुस्तफ़ा नवाज़ खोखर कया 34,500 वोट हाणे तव्हां हिते हाणे ॾिसो था जेको तव्हां फिगर्स ॿुधायो था इन में तव्हां अगरि ॾिसो त उहो जेको PMLQ जो वोट हो क्यू में जेको ही मुस्तफ़ा जेको पीउ आहे हाजी नवाज़ खोखर इहो ज़रदारी साहब सां जेलनि में गॾु रहियो आहे दोस्ती ॿिन्ही जी स्पीकर बि रहियो वॾो न हुननि जो ज़ाती याराणूं ॿिया हीउ जेको मलिक रियाज़ सां व्हीलिंग डीलिंग थींदी रही आहे या जेके ॿिया मामला इवन चौधरी सां थींदा रहिया आहिनि त हुन में तमामु वॾो हुनजो रोल रहियो आहे त तव्हां अंदाज़ो कयो त हाणे उहो वोट चौधरी खां बि टुटी आया हेॾां अची विया पीपल्स पार्टी जो पंहिंजो नहर हुसैन बुखारी वारो वोट बि इंटैक्ट रहंदो ऐं नहर हुसैन बुखारी रन में आहे कोन छो जो हाणे पाण चेयरमैन सेनेट आहिनि त उहा सपोर्ट फुल फ्लेज होॾां वेंदी त हिकिड़ी सीट इहा नहर हुसैन बुखारी वारी इहा मोस्ट लाइकली पीपल्स पार्टी खटंदी हाणे इहो आहे टू अर्ली अञा सेटबैक्स ईंदा पर सेटबैक खे वॾा न ईंदा जेका ॿी सीट तव्हां ॿुधायो था हूअ उन जे अंदरि ट्रायंगुलर फाइट में जमात इस्लामी जो चांस वधीक आहे बनस्बत PTI सां मुआदे में वञनि था इहो तय शुदा लॻी रहियो आहे हिन वक़्तु आहे थोरो अर्ली त नून लीग इस्लामाबाद जूं ॿई सीटूं मोस्ट लाइकली लूज़ कंदी बाक़ी हाणे अचूं था पाण पिंडी ॾे हा पिंडी पे हाणे ॾिसो हुन में हिकिड़ो आहे मरी वारो जेको तक जितां शाहिद खाकान अब्बासी तव्हांखे यादि हूंदो उहो जेको अॻु में PIA जो चेयरमैन बि रहियो तमामु वॾो हुनजो क्लोज़ एड आहे तक़रीबन लख खनि वोट हुनखे 99,900 हुनजी हिकिड़ी पूरी बादशाहत रही आहे जीअं सिंध जे अंदरि रही आहे अब्बासी हेॾा सॼो जेकी कबीलो आहे उनजो सॼो असरु सूगा मरी वारे पासे हुन कमु बि ॾाढो कयो हा कमु कयो पर ॻाल्हि इहा आहे त उते सती जेको ग़ुलाम मुर्तज़ा सती हो जेको 2002 में MNA रहियो 2008 में हारायो वियो ऐं हाणे वरी उम्मीदवार आहे उन बि 80,000 वोट कया उते सती साहब जी वरी रही आहे तव्हांखे यादि आहे 2002 में तोणी जो मुल्क जे अंदरि सूरत हाल अबतरी मोहतरमा न ही पर नवाज़ लीग वधीक रिसेशन में हुन वक़्तु पॉलिटिकल रिसेशन में हुनजे बावजूदि सती साहब खटियो पर 2008 जे अंदरि ज़ाहिरा मियां साहब जो पलड़ो भारी जेको मूं गंबर्स कयो त हिते इहो मोहतरमा शहादत खां पोइ को ट्रेंड हलियो त मोहतरमा हाणे हली वई शहीद थी वई त हाणे ॿियो लीडरशिप जो ख़्याल अथव मियां साहब खे त पोइ मियां साहब जे पार्टी खे जेको स्विंग वोट हूंदो आहे हर जाइ ते नेशनल असेंबली शाहिद खाकान अब्बासी जा लखनि वोट हुआ 99,900 कुझु ऐं 78,000 वोट खया ग़ुलाम मुर्तज़ा सती ऐं ॿियो जो काफ जो उहो बि सती हो उहो जावेद इक़बाल सती ऐं उन बि 28,000 वोट खया त हाणे जॾहिं काफ लीग ऐं पीपल्स पार्टी विच में इहा एडजस्टमेंट थिए पई त 78,000 ऐं 28,000 हिकिड़ी पॉइंट आहे इहा जेका 2008 में जेका काफ लीग जी पोज़ीशन हुई उहा रियलिटी हाणे 2013 में तब्दील थी वई आहे 2008 में काफ बिल्कुलु इंटैक्ट पोज़ीशन में जनरल मुशर्रफ पावर में हिननि जे अंदरि एॾी का हाणे काफ लीग जे अंदरि बि ॿ धड़ा थी विया हिकिड़ा उहे वोट निकिरी हाणे फ़र्क़ु हूंदो हल्के हल्के में हिकिड़ा उहे काफ लीग जा हम ख़्याल में हलिया विया हिकिड़ा उहे काफ लीग जा माण्हू जेके नून में हलिया विया हिकिड़ा काफ लीग जा जीअं खोखर फैमिली आहे उहे पीपल्स पार्टी में हलिया विया ऐं हिकिड़ो काफ लीग जो अहिड़ो वोटर आहे जेको ट्रेडिशनल राइट विंग वोटर हो उहो मियां साहब ॾे सॉरी जमात इस्लामी ने या सोच थियो आहे या होॾां सोच थियो आहे PTI वारी तरफ़ छो हिन रीजन जे अंदरि इस्लामाबाद रावलपिंडी हाणे हिते ही टे त उहा टॉप कैंडिडेट हाणे हिन में PTI इन थींदी PTI ज़ाहिर वोट ईअं उन हल्को न वठणु खपे वोट खणंदी ऐं चङा ख़ासा वोट खणंदी डिपेंड इहो थो करे
ख़बर इहा पवंदी त उहो वोट ख़राबु कंहिंजा थो करे। पीपल्स पार्टी इहा ख़राबु कई त नून खे फ़ाइदो थींदो, नून जा वोट उन्हनि ख़राबु कया त पीपल्स पार्टी खे अतः हिन रीजन जे अंदरि सेंट्रल ऐं नॉर्थ पंजाब जे अंदरि PTI नून जो वोट ज़्यादा ज़ाया कंदी, साउथ जे अंदरि पीपल्स पार्टी ज़ाया कंदी। सही, पंजाब जा ब्रैकेट्स सां पाण करे ॻाल्हायूं, यानी पीपल्स पार्टी खे फ़ाइदो थींदो न सेंट्रल में। यस, हिते फ़ाइदो थींदो ऐं पीपल्स पार्टी खे फ़ाइदो घुरिजे बि हिते ई। साउथ में त हू ॾेई वठी मैनेज करे वेंदा, उते हुननि जो हिन वक़्तु मॉरल ग्राउंड हाई आहे काफ़ी, ऐं हुननि कम बि ठीकु ठाक कयो आहे। गिलानी साहब ऐं टीम फॉर्म कई अथऊं, मखदूम मोहम्मद ममून बची वियो आहे, ऐं हुनजी सूरत हाल पीपल्स पार्टी एतिरी बुरी कोन्हे का, सॼे मुल्क में बल्कि मां सम्झां थो अगरि का बहितर पीपल्स पार्टी पोज़ीशन आहे त साउथ पंजाब जे अंदरि आहे, ऐं ज़ाहिर आहे उहे 48 सीट्स मां मोस्ट लाइकली। चलो टाइम जो आहे हिकिड़े ॿिए ब्रेक जो, बाक़ी पिंडी जा 6 तक रहनि था उन ते ॻाल्हायूं था, पर वापसि अची ब्रेक खां नाज़रीन असां सां गॾु रहिजो। अची था नंढी साई खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। सिकंदर, हाणे ॾिसो पिंडी पाण ॻाल्हि पिया कई, हिकिड़ो तक त इहो थियो मरी वारो, 6 सीटुनि मां हिकिड़ी जी ॻाल्हि कईसीं, बाक़ी 5 रहनि। हाणे ॿियो तक आहे राजा परवेज़ अशरफ वारो, उहो त हाणे शोर शाट आहे, त हाणे मुश्किल आहे त हाणे राजा साहब त हाराए आख़िरी ॾींहं में अरबे रुपया ट्रांसफर कया अथसि। पर हिकिड़ी ॿी शइ ॾिसो, हाणे गुज़िरियल इलेक्शन में राजा साहब उतां 80,000 वोट खयां, ऐं हुन मुक़ाबले में क्यू खयां 69,000 ऐं नून खयां 56,000 वोट। त हाणे हिन वक़्तु राजा परवेज़ अशरफ ठीकु आहे, आख़िरी ॾींहंनि में उते ध्यानु ॾिनई, जेको वधारे तोज़मा या कुझु महीना हुनखे मिलिया, हुन में हुन फंड ॾिना, फंड रुकिजी बि विया, उहो 2 वॾा रोड हाणे हाई कोर्ट नोटिस वरितो हुयो, बिल्कुलु। त हाणे उहे ऐं उनखां पोइ रेंटल पावर वारो इल्ज़ाम बि आहे मुल्क में। पर तक जे हवाले सां मां अर्ज़ु करणु चाहींदुसि, राजा साहब त हिते रहियो मशगूल ऐं केसनि में बि रहियो, राजा रेंटल नालो बि थियो, ऐं प्राइम मिनिस्टर बाद में रहिया, ऐं प्राइम मिनिस्टर उहो वधीक बहितर हो बनस्पति मिनिस्टर जे, पर पोइ ते हुनजी जेका घरवारी आहे उहा तमामु वॾो, ऐं जेको भाउ आहे उहे ॿई तमामु वॾो कमु कंदा रहिया, ऐं तमामु हुनजी जेका ख़ातून आहे उहा वॾी एक्टिव रही आहे पॉलिटिक्स में, ऐं तमामु एनर्जेटिक माई आहे। ज़ाहिर आहे इहो थिए थो, फ़र्क़ु थिए थो माण्हू जो, ऐं हिन जो भाउ बि आहे उन इन जो मतिलबु राजा साहब जॾहिं जेतिरो 5 साल रहियो या 2002 में बि आयो, त हुनजो तक कॾहिं अनअटेंडेड न वियो आहे। 2002 में हू हमेशह हुन महिनत कई आहे। इहो मां अॻु में तव्हां अर्ज़ु कयो त पोइ इलेक्शन में 2008 में एॾियुनि वॾनि अबतर हालतुनि जे बावजूदि बि पिंडी डिवीजन इस्लामाबाद सॼे रीजन मां वाहिद सीट ई पीपल्स पार्टी रिटेन कई, ऐं ज़ाहिर आहे राजा परवेज़ अशरफ खे जॾहिं प्राइम मिनिस्टर ठाहिण जी आख़िरी ॻाल्हि पे आई त चौधरीज़ बि काफ़ी हुन खां ख़ुशि नज़र आया, ॿी बि लॉबीज़ हुयूं, काफ़ी माण्हू हुन मां ज़रदारी साहब जेको नालो हुनजो पिक करे आख़िर में फाइनल करण में कामयाबु थियो। उन में हिकिड़ो वॾे में वॾो सबबु इहो बि हो त राजा साहब एॾियुनि अबतर हालतुनि जे बावजूदि 2008 में पीपल्स पार्टी खे वाहिद सीट पिंडी डिवीजन में कढी ॾिनी। चलो 52-53 जॾहिं चौधरी निसार 2 सीटूं कढी वियो 2008 में, उतां हिकिड़ी सीट ते हुन खुरम परवेज़ खे हारायो, राजा परवेज़ अशरफ जे भाउ खे, ऐं उहो मार्जिन एॾो वॾो ख़ैर कोन हो, पर उहो ऐं पोइ वरी ग़ुलाम सरवर जेको वफ़ाक़ी वज़ीर रहियो काफ लीग उनखे बि चौधरी निसार शिकस्त ॾिनी इन 53 ते, उनखे 52 ते। त चौधरी निसार ओवरऑल अपोज़िशन लीडर बि रहियो, ऐं हुनजो पंहिंजे तक जे हवाले सां जेको आहे हुनजो ध्यानु बि हूंदो आहे सभु, ऐं घणो करे हिते त नून लीग वारा घणो करे इहो ई चवंदा आहिनि त चौधरी निसार खे पंहिंजे तक खां सवाइ ॿियो कुझु नज़र असां हुन में हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे मां इंट्रस्टिंग शेयर करणु चाहींदुसि। चौधरी निसार खे काफ़ी सुञाणो थो, ज़ाती तौर ते उन तक में बि वास्तो रहे थो। चौधरी निसार जो भाउ हूंदो जनरल ज़ुल्फ़कार, सही उनजो इहो आहे ख़ासो रहियो त उनजो हमेशह इवन जॾहिं मिलिट्री जे अंदरि बि हो, ऐं रिटायरमेंट वरिती मियाँ साहब जे क़रीब रहियो, ऐं बाद में चौधरी निसार जी बुनियादी ताक़त रहियो उहो वॾो भाउ, उहो थी वियो आहे वफ़ाद हिन पोइ अरसे दौरान 2-2.5 साल में। हाणे चौधरी निसार खे सही ख़बर पवंदी त चौधरी निसार कंदो आहे सदाईं ड्राइंग रूम जी सियासत, माण्हुनि सां हुनजो राब्तो डायरेक्ट न हूंदो आहे, तरक़ियाती कम तमामु वॾा कया, ज़ाहिर अपोज़िशन लीडर हो, ऐं पंजाब हुकूमत जो बि तमामु प्यारो हो, शहबाज़ शरीफ़ जो बि ख़ासि मलिक रियाज़ जो किरदारु हिननि ॿिन्ही तकनि में। हा, हाणे मलिक रियाज़ कीअं, त मलिक रियाज़ जेको बहरिया फाउंडेशन मलिक रियाज़ सां फॾो बि रहियो, जेको रूरल एरियाज़ जे अंदरि ज़ाहिर आहे हुन 1000 एकड़ ज़मीननि ते हुन बाक़ाइदा बहरिया टाउन डेवलप कई आहे, इंटरनेशनल फैसिलिटी आहे, मां थो सम्झां पाकिस्तान में अहिड़ी इवन डिफेंस वारनि जी फैसिलिटी DSA वग़ैरह जी, त उन में हुनजो हुन सां फॾो रहियो। ऐं मलिक रियाज़
ऐं खोखर साहब वारनि गॾिजी सॼी चौधरी निसार खे टफ टाइम में कॉर्नर करण जे लाइ काफ़ी वोटर दाख़िल कया आहिनि, काफ़ी माण्हू एड थिया आहिनि, काफ़ी नयूं लोकेलिटीज़ थियूं, त माण्हू बि आया, त उहो वोट हिन दफ़े ट्रिकल डाउन थींदो ऐं पोलिंग में ज़रूरु वेंदो। चौधरी निसार खे हाणे चौधरी निसार लाइ 3 मसइला थी विया। नंबर 1 त हुनजो भाउ जनरल ज़ुल्फ़िकार कोन्हे हिन इलेक्शन में, जंहिंजो डायरेक्ट आवाम सां टच हूंदो, घटि पाण में ख़बर आहे। चौधरी निसार खे त चवंदा त एलर्जी जो प्रॉब्लम आहे, हथ मिलाइण खां बि ॾाढो लवाईंदो आहे ऐं सलाम दुआ परे खां, ऐं इहे मोबाइल फ़ोन यूज़ करण खे बि ॾाढो अवॉइड कंदो आहे। जेको ॿियो प्रॉब्लम आहे उहो मलिक रियाज़ ऐं जो खोखर सां हुनजो झगड़ो पियो हले, त हुननि बि ज़ाहिर आहे ॾिसो मुखालिफ़ खे काउंटर कंदो आहे। ऐं टियों जेको आहे उहो ज़रदारी साहब खे हिन 5 सालनि में बख़्शियो न आहे चौधरी निसार, त ज़ाहिर आहे जेका पीपल्स पार्टी जी टीम आहे उहा बि चौधरी निसार खे एतिरो आराम सां कोन ॾींदी। उन में जेको ई तव्हां सरवर ख़ान जी ॻाल्हि कई, त उहो उनजो हाणे हिन दफ़े अॻ में काफ़ी जे करे काफ़ी उनजी इंपॉर्टेंस हुई, हाणे उहा लूज़ थींदी। सो चौधरी निसार मुंहिंजो ख़्यालु आहे त हाणे एतिरी मार्जिन सां कोन खटंदो, उनजे हाराइण जो चांस कोन्हे, छो जो पूरो ज़ोर हूंदो हिते, ऐं पर मुक़ाबिलो टफ थींदो। ऐं जेकॾहिं चौधरी निसार हाराइनि था सभु गॾिजी सॼी, जंहिंमें इमरान खान भी शामिल थी सके थो, जंहिंमें पीपल्स पार्टी, PMLQ, मलिक रियाज़ ऐं ही खोखर्स, एवरी पॉसिबल थिंग ऑन अर्थ, त पोइ इहो वॾो सेटबैक हूंदो। मुल्क जे जेके वॾा सेटबैक्स ईंदा 2013 इलेक्शन में, चौधरी निसार जो हाराइण उन मां सेटबैक हूंदो, पर जंहिंजो चांस तमामु घटि आहे, छो चौधरी निसार बेज़ाहिर आहे पूरे ग्राउंड जो माण्हू। NA54 आहे, उते ज़मरुद ख़ान जेको बैतुल माल जो चेयरमैन रहियो, ऐं मेरे ख़्याल में हिन पीपल्स पार्टी जी ऐं नई तक में मोहतरमानी शहादत थी पोइ 54 जी, त उन में तव्हां ॾिसो ज़मरुद ख़ान इहो उहो कोन्हे, उहो आहे जंहिंमें आमिर फिदा प्राचा, ऐं शेख रशीद वारा, ही हिते ज़मरुद ख़ान ऐं हुन 5 सालनि ऐं जेकॾहिं पाण ॾिसूं ॿिया आम माण्हुनि जी बि राय इहा आहे त हिन हुकूमत जे दौर में जेकॾहिं कंहिं इदारे सभिनी खां वधीक शफ़ाफ़ ऐं बहितरीनु कमु कयो उहा पाकिस्तान बैतुल माल, ऐं ज़मरुद ख़ान ते हिन सॼे दौर में को बि करप्शन जो इल्ज़ाम कोन आयो, ऐं उन जंहिं नमूने सां कमु कयो, इहे बेवाउनि लाइ, मासूम यतीम ॿारनि लाइ उन जेके सेंटर ठाहिया, ऐं हालांकि हुनजो फंडिंग जो वॉल्यूम तमामु घटि हो, इदारो नंढो हो, पर हुन इदारे खे काफ़ी सपोर्ट ॾिनी, उभरी आयो मथे हुकूमत पाकिस्तान ॾिनी। फरज़ाना राजा खां पोइ पीपल्स पार्टीअ जे अंदरि हिकिड़ो ॿियो कामयाबु मिसाल आहे डिलीवरी जो, त माना फरज़ाना राजा बेनज़ीर सपोर्ट प्रोग्राम हलायो, त उहो हिकिड़ो कामयाबु प्रोग्राम, तमामु वॾी, पर हिनजी फंडिंग नंढी हुजण जे बावजूद बि हिन मुल्क जे 4 हिसनि खे कंहिं न कंहिं फॉर्म में टच कयो। ऐं ज़मरुद ख़ान ज़ाहिर आहे जियालो 2002 में तव्हां खटियो, 2008 में उहो हाराए वियो, ऐं वोटनि जो फ़र्क़ु ज़ाहिर आहे 20,000 खनि जो आहे, 25,000 जो, पर इते वरी बि हाणे टफ मुक़ाबिलो आहे, ज़मरुद ख़ान जी पंहिंजी कारकर्दगी आहे। पर हलूं था पाण हाणे NA55 जिते शेख रशीद साहब आहे, अॻु में जावेद हाशमी बीठो, हा बिल्कुलु, आमिर फिदा प्राचा बीठो गुज़िरियल भेरे पीपल्स पार्टी पारां, ऐं हाणे उते अली अहमद कुर्द साहिबु लथल आहे। हाणे उहो तक ज़ाहिर आवाम जी तवजो जो मर्कज़ हूंदो, पर शेख रशीद तव्हां ॾिसो गुज़िरियल इलेक्शन में ॿई तक, हिकिड़े तक तव्हां 10,000 वोट कया त उते कामयाबु जेको उम्मीदवार थियो हनीफ उबासी, हुन 73,000 वोट कया। ॿिए तक में शेख रशीद खे मिलिया 15,000, हा जावेद हाशमी खटियो 76,000 वोटनि ते। त हाणे NA56 हनीफ उबासी वारो उतां इमरान ख़ान पियो विढ़े, इहा मां तव्हांखे अर्ज़ु कयां। उन खां पोइ बाद में जावेद हाशमी तक छॾियो, वरी बाई इलेक्शन थी, शेख रशीद खे उन में ज़मानत ज़ब्त थी। शेख रशीद जो हिकिड़ो प्रॉब्लम आहे, त टेलीविजन चैनल ते माण्हू ॾिसंदा हूंदा नाज़रीन, त तमामु वॾो लीडर हूंदो, पाको हिंद जो अज़ीम रहनुमा, ही कंहिं दौर में कबीर लिवास्ती हो पाकिस्तान क्यू लीग जो हुनखे चवंदो, पर हाणे हू पाण पियो लॻे हिकिड़ी ठरक पूरी कंदो आहे सियासत जी, सिगारूं हूंदियूं, तबसरो बि हूंदो, हर ॻाल्हि में चवंदो मूंखे ख़बर आहे, बदकिस्मती उहो इन करे जो तव्हांखे यादि हूंदो, असांजो माण्हू जेको आहे आम माण्हू, जेको माण्हू ज़बान जी ख़िलाफ़ वर्ज़ी थो करे या कंहिं माण्हू सां धोखो थो करे, लाइक नथा कनि। तव्हांखे यादि हूंदो 2002 में शेख रशीद इलेक्शन विढ़ी, ऐं हुन इहो चयो जेको कामयाब थी नवाज़ शरीफ़ जे कदमनि में रखनि, पिंडी हुननि जो हर्ट लैंड आहे, हू कामयाबु थियो, पिंडी जे माण्हुनि कामयाबु कयो, मियां साहब मुल्क खां ॿाहिरि हो, पर हुन कदमनि रखण जे बजाए मियां साहब ऐं मियां साहब जी फैमिली ऐं PMLN खे जेतिरो टफ टाइम शेख रशीद ॾिनो ऐं जेतिरो हुन जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो, जो अॼु हू चवनि था त बाबा हिन मुल्क जे अंदरि असीं सभु कंहिं माण्हू खे क़बूल करण लाइ तयारु आहियूं। 2 माण्हू सां हिन घुरिजे, हिकिड़ो परवेज़ लाई, हू शायदि चौधरी शुजात जे बारे में राज़ी आहिनि, उहो भले अचे, ऐं नंबर ॿियो शेख रशीद ॾाढी कोशिशूं कयूं आहिनि, पर उते कामयाबु कोन पियो थिए। शेख साहब जो ॿियो टच आवाम सां घटिजी वियो। ॿियो पिंडी जे अंदरि माण्हू काफ़ी इकनॉमिकली इम्पावर्ड आहिनि, शऊर वधीक आहे, हू ॾिसंदा आहिनि त कहिड़े उम्मीदवार जी गेम हले पई। हिते पंजाब जे अंदरि ख़ासि तौर ते सेंट्रल ऐं नॉर्थ पंजाब में वोट शेख रशीद जी गेम जीअं त पावर में इन कोन्हे, त माण्हू ॾिसनि पिया त ही हाणे इन कोन्हे, रिलेवेंट कोन्हे को, त माण्हू हुनखे वोट, तव्हां ॾिठो बाई इलेक्शन कुर्द जी पोजीशन कुझु नज़र अचे, कुर्द साहब जी पोजीशन दिल को बहलाने के लिए ख्याल अच्छा है गालिब वारी सूरत हाल आहे, छो जो वोट ॿिए तरह सां थो पए। कुर्द साहब जी जेका आहे एंट्री उहा स्ट्रेटेजिक आहे,
ऐं सिंबॉलिक आहे, ख़ुशी थिए थी असांखे में। ऐं अगरि मुंहिंजो वोट हुजे न शायदि मां बि शायदि कुर्द साहब खे ॾियां, पर हिते जो पिंडीअ जो माण्हू कुर्द साहब खे 4 वकील नौजवान यंग कमिटेड माण्हू पर ॾींदा। आख़िरी तक पिंडी जो इमरान खान ऐं हनीफ अब्बासी विच में मुक़ाबिलो थींदो नज़र अचे थो। वॾो मुक़ाबिलो थींदो। छा इमरान जे खटण अञा टाइम पिया आहे, अञा कुझु टाइम पियो आहे, मे बी इमरान खान विड्रॉ न करे वञे, पर विड्रॉ कोन कंदा। हनीफ अब्बासी काफ़ी कमु कयो आहे। हनीफ अब्बासी हिकिड़ो आम वर्कर हो। हनीफ अब्बासी कोन्हे न, उहो नून लीग आहे। हनीफ अब्बासी हिकिड़ो आम वर्कर तौरु आयो, एतिरो न कमु कयो। ही वाहिद MMA जो, तव्हांखे यादि आहे 2000 में MMA जो MNA हूंदो बग़ैर ॾाढी ऐं मुछुनि जे, चवंदा वाहिद क्लीन शेव्ड MMA जो MNA आहे। उहो बाद में टर्न कोट थियो, PMLN में आयो, हुन बिल्कुलु वर्कर वांगुरु ॾींहुं राति कमु कयो। उहो त वरी एफिड्रिवन त वरी वरी हू शख़्सियतूं मुलविस न, इहे नशे पते में त ज़ाहिर हर को पियो अची वञे कंहिं न कंहिं फॉर्म में। ऐं हिकिड़े एफिड्रिवन खे थोरो अञा ड्राई अप कजे त पोइ त अलाए केतिरा केस हूंदा, उन ते ॿियो अलॻि बहस थींदो। पर हनीफ अब्बासीअ खां हू त ग्राउंड ते ऐं शहबाज़ शरीफ़ जी कोर टीम जो हिसो रहियो आहे। तव्हां ॾिठो त फ्लाई ओवर्स ॿी वर्किंग जॾहिं बि आयो हमेशह इन करे तव्हां ॾिसो त शेख रशीद खे विर्चुअली जीअं माण्हू बिल्कुलु ग्राउंड करे छॾियो आहे, उहो कयो आहे हनीफ अब्बासी। ऐं मीडिया ते बि ॻाल्हाए थो, स्मार्ट पिया, टॉक बि ठीकु आहे, माण्हुनि में इन बि आहे। हिते पिंडी जे अंदरि आहे हे पोठवा रीजन अब्बासी फैमिली जो वॾो वोट। जीअं तव्हां शाहिद खान जी ॻाल्हि कई, इहो माण्हू जेको मरी खां ऐं मुख़्तलिफ़ एरियाज़ खां पोठवा रीजन मां ट्रेवल करे थो, त इस्लामाबाद आहे वॾनि माण्हुनि जो, डिप्लोमेट्स जो, मुलाज़िमनि जो, सियासतदाननि जो, सहाफ़ियुनि जो शहर। पर जेको पिंडी आहे उहो अवामी शहर आहे, त ज़ाहिर आहे माण्हू रुख जेको बि करे थो रीजन जो माण्हू उॾांदो करे। त उहो जेको बिरादरी जो वोट आहे उहो बि हुनखे पए थो, एन जो वोट बि पए थो ऐं परफॉर्मेंस जो वोट पए थो। त हनीफ अब्बासी जी पोज़ीशन स्ट्रांग आहे, पर अॻियां इमरान खान आहे। हाणे इहो मुक़ाबिलो टफ हूंदो, अञा हिन में टाइम आहे। हिन महिल पार्टी खे मौक़ो कोन मिलंदो, मिली सघे थो। यस, तव्हांखे अॻु में ई अर्ज़ु कयो, हिते हिन रीजन में थियरी हिन वक़्तु आहे त ट्रायंगुलर फाइट आहे। 3 धुरियूं कंहिं न कंहिं फॉर्म जे अंदरि हूंदियूं। जिते जिते हू 2 धुरनि जो मुक़ाबिलो टफ थी वियो, त पोएं दफ़े इहो ट्रायंगुलर फाइट में पीपल्स पार्टीअ खे नवाज़ लीग खां वधीक नुक़सानु ॾिनो काफ़ लीग। उते हुनजो उम्मीदवार बिल्कुलु जेकॾहिं को 80,000 हो त क्यू लीग 70-75 ऐं नून 60-62। त हिन दफ़े इमरान खान वारो जेको मामिलो हुननि जो पाण मुक़ाबिलो हूंदो PMLN इमरान जो, उते पीपल्स पार्टी सेटबैक्स ॾेई सघे थी। ऐं सेम सेटबैक चौधरी निसार तकम ॾेई सघंदा ऐं ॿियनि जाइनि ते करे। चलो, वॾी महिरबानी। टाइम ख़तमु थियो प्रोग्राम जो। नाज़रीन, इलेक्शन जे हवाले सां असां जो हाणे ई नशरियात हफ़्ते में 5 ॾींहं जारी रहंदियूं ऐं असां चाहींदासूं त पंहिंजनि नाज़रीन खे इस्लामाबाद जे बारे में बि, पंजाब जा मुख़्तलिफ़ हल्का आहिनि उन जे बारे में, उन सां गॾोगॾु ख़ैबर पख्तूनख्वा में जेका सूरत हाल बीहे थी उन बाबति जेके अपडेट्स असां वटि अची सघनि था, उते जा मुख़्तलिफ़ जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करे सघूं, उते जेके मुख़्तलिफ़ सियासी निगार आहिनि, सहाफ़ी आहिनि, उन्हनि जा राय तव्हां ताईं पहुचाइण जी कोशिशि कंदासूं। असां सां गॾु रहिजो। सुभाणे साॻे टाइम ते ॿीहर हाज़िर थींदासूं ऐं के ॿिए हल्के जे कंहिं ॿिए ज़िले जे हवाले सां तव्हां ताईं पंहिंजी ॼाण पहुचाईंदासूं। ऐं सिकंदर खे ऐं गुज़ारिश कंदा त ख़ासि करे असांजे नाज़रीन लाइ हिकिड़ो नओं किताबु वठी वियो आहे, इलेक्शन इन पाकिस्तान, जंहिंमें पाकिस्तान में 1970 खां वठी समूरे इलेक्शन जो तफ़सील दर्ज आहे। असीं तक वाइज़ ऐं रीजन वाइज़ इंशाल्लाह ईंदड़ प्रोग्राम में एनालिसिस करे ॿुधाईंदासीं। उहो ई मूं पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाइण पिया चाहियो त तव्हां वरी कोशिशि पिया करियो, रिसर्च पिया करियो, त उन मां बि उहो फ़ैज़ियाब थींदा असांजा नाज़रीन। त असां चाहींदासूं त हीउ प्रोग्राम एतिरो ॼाण सां भरियल हुजे, एतिरी हुन में इंफॉर्मेशन हुजे, असांजे रिसर्च सां गॾोगॾु तव्हांजी रहनुमाई ज़रूरी आहे। असांजे नाज़रीन खे उन ताईं जेका बि ॼाण आहे, हिकिड़ो मंज़र जेको आहे उहो असां पेश करे सघूं। सुभाणे ताईं असांखे ॾींदो इजाज़त। अल्लाह भाई।